साइकिल ते वञा पियो त अचानक इत्तेफ़ाक़ आहे हिकिड़ी पोड़ी अचानक साइकिल जे साम्हूं अची वई उनखे मां ब्रेक करण जी घणी कोशिशि कयमि कोन थोरी उनखे वञी साइकिल जो टायर लॻो त पोड़ी फौरन रड़ कई हिकिड़ो दिमाग़ ज़हन ठहियल आहे हिकिड़ो दीन जे ख़िलाफ़ अहिड़ो हिकिड़ो ज़हर माण्हुनि जे अंदरि पैदा थियल आहे वॾा त वॾा ऐं उन्हनि वॾनि जो ज़हर नंढनि जे अंदरि बि मुंतक़िल थियल अथव तव्हां रस्ते में वेंदा न त नंढा नंढा ॿार हूअं बीठा हूंदा चुप करे पर जेकर शर्म सुनत वारे ते नज़र पए थो ओली अली साईं खां सम्झ कोन था अहिड़े क़िस्म जूं रड़ियूं कंदा हिते अची वियो मां त चवंदो त यज़ीदी त इहे पाण आहिनि त हुन पोड़ीअ बि हुनजो ज़हन जेको हुनजो ठहियल हुयो पोड़ी चयो त मुला ॾाढी सां मूंखे साइकिल ईंदी हुन चयोसि त हीअ ॾाढी आहे पोइ साइकिल जी ब्रेक थोरी आहे हीअ त ॾाढी आहे न मुंहिंजे चेहरे ते साइकिल जी ब्रेक थोरी आहे हिकिड़ी पकड़िया त साइकिल बीह रही त अहिड़ी तरह ही रसूलुल्लाह जी सुन्नत दुनिया जे अंदरि केतिरा बि ताना सहणा पवनि केतिरी बि ॻाल्हियूं सहणियूं पवनि रसूलुल्लाह जी सुन्नतुनि खे अपनायो दुनिया जे अंदरि हमेशह रहणो न आहे केतिरा ई माण्हू जेके अॻ में ज़िंदा हुया जेके अॻी राति मौजूद हुया जो की राति में मौजूद न आहिनि तव्हां केतिरनि जा मिसाल ॾेई केतिरनि जा मिसाल वठंदा तव्हां पंहिंजे अपनि ॾाॾनि जे तरफ़ नज़र कयो यारो जिन खां सवाइ सम्झंदा हुयासीं त शायदि दुनिया न हलंदी अॼु उहे क़ब्र जे अंदरि पिया आहिनि अॼु उहे क़ब्र जे अंदरि मिटी पइजी विया केतिरियूं असांजूं शख़्सियतूं अहिड़ियूं असांजा उस्ताद अहिड़ा असांजा महिरबान अहिड़ा पाड़े वारा अहिड़ा जिन जे चेहरनि खे ॾिसी करे दिलि जे अंदरि सुरूर इत्मीनान अची वेंदो हुयो असां सम्झंदा हुयासीं शायदि इन्हनि खां बाद में असांजी ज़िंदगी हले या न हले उन्हनि खे रब पंहिंजे तरफ़ घुराए वरितो असां अकेला बणिजी वियासीं केतिरा ई माण्हू यतीम बणिजी विया केतिरनि जी अमर हिन दुनिया खे छॾे वई केतिरनि जा वालिदैन हिन दुनिया खे छॾे विया इहे सभु जो सभु अॻिते हलिया विया दुनिया पोइ हिते हले थी पई रब जो जेसीं ताईं हुकुम हूंदो दुनिया हमेशह आबादी आबाद रहंदी अल्लाह पाक खे कंहिं बि इंसान जी परवाह न आहे जेकॾहिं रब खे परवाह हुजे हा अल्लाह पंहिंजे नबीअ खे धमकी न ॾे हा रब फरमाए त वनादा नूह रब्बहु फक़ाल रब्बि इन्न इब्नी मिन अहली व इन्न वअदकल हक़ व अंत अहकमुल हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम पंहिंजे बचड़े जे लाइ अल्लाह खां दुआ थो घुरे मुंहिंजा रब तो मुंहिंजे अहल खे बचाइण जो वाइदो कयो हुयो ए मुंहिंजा अल्लाह मां तुंहिंजे दर ते अर्ज़ु थो कयां मुंहिंजे बचड़ो मुंहिंजे अखियुनि जे साम्हूं ॿुधे थो मुंहिंजे बचड़े खे रब साईं बचाए ॾेखार अल्लाह फरमाए त क़ाल या नूह इन्नहु लैस मिन अहलिक इन्नहु अमलुन गैरु सालिह ए नूह इहो तुंहिंजे अहल मां ई न आहे जॾहिं मां रब जो नाफ़रमान आहे मां रब पंहिंजी नाफ़रमानीअ जे करे तुंहिंजे नबूवत जे अहल मां कढी छॾियोमांसि अॼु दुनिया वारा दावा था कनि साईं अचो असां ॾे त तव्हांखे जन्नत वठी ॾियूं अचो अहिड़ियूं ख़बरूं था कनि चवंदा मीलाद जी ख़बर अचे हलाई त हुनजे मथां जन्नत वाजिब आहे अहिड़ा कूड़दार आहिनि वरी जेकर उन्हनि खे चओ बाबा ही किथे लिखियल आहे हिन जो सबूत किथे आहे चवंदा आहिनि त सवाइ इब्लीस के तो सब खुशियां मना रहे हैं अल्लाहु अकबर अहिड़ा ज़ालिम आहिनि जो पंहिंजी बिदत खे साबित करण जे लाइ वतन मुखालिफनि खे गारियूं ॾींदा हालांकि इन्हनि ई अमलनि ते सहाबा किराम न मिलाद मल्हायो न अहले बैत किराम मिलाद मल्हायो इन्हनि जे वॾड़नि बि कोन मल्हायो ऐं हाणे खां शुरू थिया आहिनि इहे कम अर्ज़ करण जो मक़सदु निदा करण जो मक़सदु असांखे फ़र्क़ु नथो पवे निदा करण जो मक़सदु इहो आहे उनखे रोकण जो मक़सदु इहो आहे सुभाणे जेकर हिनखे झलींदासीं कोन माण्हू सुभाणे हिनखे दीन सम्झी वठंदा असांखे कोन अॻे में उहे देख पुॼाईंदा न वरी ॿिया किथे पुॼाईंदा आहिनि भत जी हिकिड़े मुला जी नज़र पई ॿिए किथे पोइ छा कंदो त एॾी बयान भरियल देख कारे थो खई वञे चेल दी चिॿी थिएव अमरान चयो त चई तवारे घर था खई वञे बसि पोइ एतिरो अर्ज़ कयमि त हज़रत नूह अलैहिस्सलातु वस्सलाम अल्लाह जो प्यारो नबी उल आज़म पैगंबर सानी आदम कुरान में अल्लाह जे नूह नबी जे नाले सां सूरत नाज़िल थियल आहे सूरह तबारक लज़ी पारे में उन नूह अलैहिस्सलाम जॾहिं पंहिंजे बच्चे लाइ दुआ घुरी आहे साईं मुंहिंजे बच्चे खे बचाए ॾेखार फरमाया त क़ाल या नूह इन्नहु लैस मिन अहलिक इन्नहु अमलुन गैरु सालिह फला तसअलनि मा लैस लक बिही इल्म इन्नी अइदुका अन तकून मिनल जाहिलीन आइंदे जे बारे में सवाल भी न कजाए अल्लाह रब नबी खे तो फरमाए सवाल भी न कजाए ईअं न थिए जो ॿीहर जे करे तो इन जे बारे में सवाल कयो इन्नी आइदुका तकून मिनल जाहिलीन मां तोखां नबूवत खसे करे जाहिल न बणाए छॾिया आहे इन जे करे ए नूह आइंदे न पंहिंजे ॿुधंदड़ पुट जे बारे में मां अल्लाह खां सवाल भी न कजाए।